वठी हर हर जन्म वर बो वठी हर हर जन्म वर बो मिठा में राण में मिलबो मिठा में राण में मिलबो खत्म दाह थी वेंदी खत्म दाह थी वेंदी चिटीअ चांडाण में मिलबो मिठा में राण में मिलबो। जामशोरो में साल 2025 जे आख़िरी सिज खे सिंधु दरिया जे हंज मां अलविदा कयो। सुजान दुरन शायरन अदीबन फनकारन तोड़े सियासी समाजी अगवानन सिंधु दरिया में गुल निछावर करे साल 2026 के खुशामदीद कंदे सिंध जी खुशहाली ऐं बेहतरी ला दुआऊं घुरियूं। सिंध जे शऊर साल 2025 के सिंधु दरिया जी जदोजहद जो साल करार ॾींदे चयो त सिंधी माण्हुनि 2025 में केनालन खे रद्द कयो। अॻियां बि सिंध ऐं सिंधु जी बहाली ऐं खुशहाली ला सदाईं अॻिभरा रहंदा। 2025 में सिंध जे धरती सिंध जे माण्हुनि सिंध जे दरियाहनि सिंध जे केनालनि सर्वाइव कयो। साज़िशूं थियूं पर सिंध जे माण्हुनि उन साज़िशुनि खे नाकाम कयो ऐं सिंध में 2025 में काफ़ी तकलीफ़ूं थियूं इंटरनेशनली फ़लस्तीन ऐं ॿिया हमास जेका थिया इसराइल जा इशू पर सिंध में माण्हुनि जी जिदोजहद रही। 2025 जे में जेको बि साल गुज़रियो उन में शागिर्दनि सिहत तइलीम जे हवाले सां काफ़ी तकलीफ़ूं आयूं पर 2026 में असां इन उमेद सां आहियूं त 2026 जो जेको साल आहे उहो खुशहाली अमुन ऐं इस्तिकाम जो साल गुज़रंदो। जेको साल रहियो आहे असांजो जदोजहद जो साल रहियो आहे। इन पाणीअ ख़ातिर इन सॼे हुन जे करे असां जदोजहद में रहिया आहियूं ऐं पुॼाणीअ ताईं असल में पाणी बि अची वियो। तव्हां ॾिठो पए त इलाही दरिया तार बि थी वियो। 2026 जे लाइ असां जूं तमामु नेक ख़्वाहिशातूं आहिनि ऐं असां पूरो उमीद आहियूं त जेके कम 2025 में न थिया ख़ासि तौर ते सिंध जे लाइ सिंध जी खुशहाली जे लाइ सिंध जे अमुन जे लाइ ऐं सिंध जे अमन अमान जे लाइ उहे इंशाअल्लाह ताला जेके असांजा ख़्वाब आहिनि उहे 2026 में पूरा थींदा ऐं जेका खुशहाली जेका ईंदी उहा बहितर ईंदी ख़ासि तौर ते सिंध जे आर्टिस्टनि में ऐं उहा जेका खुशहाली ईंदी ऐं इन करे असां पूरी उमीद आहियूं। सिंध को ज़बान कहिड़ी बि हुजे उहो चाहे उर्दू हुजे पंजाबी हुजे पठान हुजे जेकर असांजी सिंध में रहे थो त उहो असांजी सिंधी आहे। ऐं जेकर सिंध सां गद्दारी करण इहा मुंहिंजे ख़्याल में असां सिंध जो शान कोन हिकिड़े प्लेटफॉर्म ते थी सिंध ॾांहुं हिकिड़ी एजुकेशन हवाले सां कल्चर हवाले सां अदब हवाले सां नए कारोबार जे हवाले सां ऐं हिकिड़ी रिथाबंदी करियो त असांखे सिंध नालो हमेशह आबाद क़ाइमु रहे। जेको साल वञे थो हुनखे अलविदा था चऊं जेको अचे थो उन खुशामदीद था चऊं ऐं उमीद था कयूं त अलाह में बाक़ी असांखे ॿिए कंहिं में त उमीद कोन थी लॻे। अलाह में उमीद आहे इंशाअल्लाह अलाह साईं असांखे ख़ुशियूं ॾींदो। इहो सिंधु जीअं आहे उहो वहंदो रहंदो ऐं जोबन में ईंदो इंशाअल्लाह जीअं आहे ऐं पाकिस्तान खुशहाल रहे सिंध खुशहाल रहे असांजी दुआ आहे। साल 2025 तल्ख ऐं ख़ूबसूरत यादुनि सां अलविदा थी वियो पर साल 2025 बि घोड़े जी रफ़्तार जियां गुज़री वियो। इन लाइ 2026 खे वेलकम करे मोहबतूं वंडियो छाकाणि त 2026 बि घोड़े जी रफ़्तार सां निकिरणो आहे। कैमरामैन हनीफ भावटो सां गॾु फहद जामरी सिंध टीवी न्यूज़ जामशोरो।